झूलेलाल, मां रेणु पंजवानी। अॼु जेको माहौल हली रहियो आहे उन जे उधेड़बीन में हिकु गीत जी रचना थी आहे। उहो ई गीत अॼु तव्हांजे साम्हूं प्रस्तुति करणु चाहियां। असां सोचियो न हो दुनिया जो थींदो अहिड़ो हाल, कुछ त कर भगवान। सभिनीनि जो हाल या बेहाल, सभई आहिनि हैरान। कुछ त कर भगवान, कुछ त कर भगवान। माना कुछ सेखारण आयो आहे, कोई चवे त असांजे गुनाहनि जी सजाए। पंहिंजनि खां दूर दूर रही असां थी विया उदास। कुछ त कर भगवान, कुछ त कर भगवान। हे ॾिसी करे असांखे हैरानी थी थिए, कीअं डॉक्टर पुलिस सफ़ाई वारा एॾी सेवा ॾियनि, न ॾिसनि था न ॾिसनि राति। कुछ त कर भगवान, कुछ त कर भगवान। असां हिकु ॾींहुं न सोचो अहिड़ो वक़्तु बि ईंदो, पंहिंजो कोई अजीज ईअं हली वेंदो। धीरोए जारम जार मां दूर रही करे करे विरलाप। कुछ त कर भगवान, कुछ त कर भगवान। चारों तरफ ड्रिज जो फैलायो जाल, सूनी सड़कें सूनो सॾो माल। सब बीतजी विया थी जाए त्योहार, रखड़ी मोकिलण खां बि भेनर थी वयूं बेजार। घर में वेठा आहिनि दुकानदार ऐं ॿार। कुछ त कर भगवान, कुछ त कर भगवान। असां सोचियो न हो दुनिया जो थींदो अहिड़ो हाल, कुछ त कर